शहर में थी है हाँ दे खबर नौकरी जो कोई आसरो मिले या न। प्रिय ते सरकारी नौकरी गरीबन जे लाइ न आहिनि हूंदियूं। हाणे त मूं नौकरीअ तो आसरो ई लाए छॾियो आहे। मूंसां गॾु बकरियूं चार भई गॾिजी बकरियूं चारींदासीं ज़िंदगी केॾी न सुठी गुज़रंदी। ही सॼी सिंध धरती असांजो घर आ। असां गॾिजी प्यार भी कंदासीं माल भी चारींदासीं। उते हलंदासीं जिते सावा गाह फुटंदा आहिनि। हाँ आउं बि इहो ई चाहियां थो तूं हुजीं मां हुजां ऐं ज़िंदगीअ जो अणखुट सफ़र हुजे। छो त आउं तोसां गॾु हूंदो आहियां न त मुंहिंजा सभु सूर थक लही वेंदा आहिनि। ज़िंदगीअ में करारी अची वेंदी आहे। मां भी चाहियां थी त सॼी ज़िंदगी तोसां गॾु हुजां तुंहिंजी बाहुनि जे तहफ़ुज़ में हुजां। पर हिन खे छा चइबो आहे? हिक ॿिए सां प्यार ई त थी वियो आहे। प्यार जीअं सोणी के मेहार सां थी वियो।